नाज़िम कंबर में बेकस NCHT जे उस्तादनि तरफ़ां रेगुलर न करण ऐं गुज़िरियल 9 महीननि खां पघारूं जारी न करण समेत ॿियनि मुतालिबनि जी मंज़ूरीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां वधीक ॾिसूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर इख़लाक़ अहमद चांडियो जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल बैक्स NCHD जे उस्तादनि तरफ़ां जुनाबाग खां एहतिजाजी मुज़ाहिरो कढियो वियो आहे जेको शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब ते हिन वक़्तु पता आहे। हुननि जो इहो ई मुतालबो आहे त जेके उस्तादनि खे जेका सो रेगुलर न कयो आहे ऐं मुसलसिल जेका 9 महीननि खां वठी हिननि खे पघार जारी न कई आहे। अचो त हिते मौजूदु जेके उस्ताद अॻवान आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। जे एहतिजाज करण जो मक़सदु इहो आहे त असांजी हिन वक़्तु अगस्त 2022 में जेका असांजी पॉलिसी ठही आहे जेका असांजे बिल्कुलु अगेंस्ट आहे उहा पॉलिसी न पर असांजे लाइ दुश्मन पॉलिसी आहे जंहिंमें असांखे 25% पर मंथ ऐं उन खां बाद में 5% सालाना पियो ॾिनो वञे जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। छो त असां बि प्राइमरी स्कूलनि में ड्यूटियूं था कयूं, असांखे बि प्राइमरी स्कूल टीचर्स जेतिरियूं समूरियूं मराहतूं पेंशनियूं वग़ैरह ॾिनियूं वञनि ऐं 55 साल ते असांखे रिटायर पियो कयो वञे जेका सरासर ज़्यादती आहे। असांजी कम से कम 60 साल ते असांखे रिटायर कयो वञे ऐं उन सां गॾु जेको आहे पेंशन वग़ैरह बि ॾिनी वञे। मतिलबु आहे त असांजी जेका एग्रीमेंट असांजे मोकिली वई आहे उन में जेको MOU आहे उन ख़िलाफ़ु असांजो अॼु एहतिजाज आहे। पॉइंटूं आहिनि उहे असांखे नामंज़ूर आहिनि। उन में 55 सालनि ताईं असांजी रिटायरमेंट आहे ऐं रिटायरमेंट बि असांखे पेंशन न ॾिनी वेंदी ऐं उन खां सवाइ असांजी पर मंथ सैलरी जेका आहे 25,000 आहे। टीचर आहियूं जेको अॼु एहतिजाज था कयूं। ईअं त असांजी अगस्त में जेकी असांजी पॉलिसी सेक्रेटरी साहब ठाही उहा जेकी आहे पॉलिसी असांखे नामंज़ूर आहे ऐं उन पॉलिसी में इहो ॼाणायो वियो त हिननि टीचरनि खे 55 साल में रिटायर कयो वेंदो ऐं हिननि खे सालियाना 5% जेको आहे सो इज़ाफ़ी पघार में ज़िम कयो वेंदो। हिते मौजूदु बैक्स NCHD जे उस्ताद जी ॻाल्हियूं ॿुधियूं हुनजो इहो चवणु आहे त 9 महीननि खां असांखे पघारूं जारी न कई वयूं आहिनि ऐं जेके मथां जेको आहे असांखे प्रपोज़ल वग़ैरह जेको जारी कयो आहे असीं उन ते कॾहिं बि साइन वग़ैरह न कंदासीं ऐं असांखे जेको आहे जीअं प्राइमरी उस्ताद रेगुलर असांखे ईअं ई रेगुलर करे उअं ई रिटायरमेंट हिननि खे ॾिनी वञे त तेसिताईं हिननि जो अगरि हिननि जी इहो मुतालबा पूरा नथा थियनि तेसिताईं हिननि जो एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन मुमताज़ शाबरानी सां गॾु इख़लाक़ अहमद चांडियो SS न्यूज़ कंबर।